वफ़ाक़ी सरकार ऐं इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में अॼु मकानी चूंडूं कराइण वारो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। इंट्रा कोर्ट अपील दाख़िल। अॼु ई ॿुधनी करण जी दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार आफ़ीस पारां अपील ते एतिराज़ बि ख़त्म कया विया। अदालतन जो एतराम आहे पर अॼु मकानी चूंडूं कराइण मुमकिन आहिनि। इंतज़ाम पूरा न हुजण सबबि अॼु इलेक्शन नथी कराई सघिजे। हिकु ॾींहुं अंदरि पोलिंग जो सामान पहुचाइण ऐं सिक्योरिटी फराहम करणु नामुमकिन आहे। नवाज़ लीग अॻवान तारिक फज़ल चौधरी जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोलि। लोकल गवर्नमेंट सिस्टम के बेख्तियार करण आइन जी भञगड़ी आहे। मकानी निज़ाम के यकीनी बणाइण वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। न आइन खां मुंहुं मोड़ मुमकिन आहे ऐं न ई उन ते का रिआयत ॾेई सघिजे थी। हुकूमतुनि जा अहिड़ा क़दम अदालतुनि में कालअदम करार ॾियण जे लाइक़ आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी गादी वारे शहर में मकानी चूंडूं कराइण बाबति 11 सुफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। पीटीआई सरकार जे क़दमनि सबबि मुल्क अंदरि हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी करखियम आहे। रिथाबंदी तरक़ी बाबति वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त इमरान खान जी हुकूमत मईशत खे कमज़ोर करे छॾियो। हुकूमती वसीला कर्ज़नि जी अदायगी में हलिया वञनि था। 1700 अरब रुपया कर्ज़नि में ॾिना पिया वञनि। सिंध सरकार नए साल जे मौक़े ते कराची में मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी बाबति ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम महमूद चयो आहे त कराचीअ में मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते का बि पाबंदी न आहे। शहरी नए साल जो जश्न ज़रूर मल्हाइनि पर हवाई फायरिंग, वन व्हीलिंग ऐं रस्तनि जी बंदिश खां पासो कयो वञे। नए साल जे आमद जे मौक़े ते कराची में कलब 144 लागू। सिंध जी राजधानी में अॼु सुभाणे हथियार जी नुमाइश, हवाई फायरिंग ऐं वन व्हीलिंग ते पाबंदी हूंदी। कमिश्नर इक़बाल मेमन कलम 144 जी भनकड़ी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई लाइ IG सिंध खे ख़त लिखी छॾियो। सिंध सरकार अमन जे क़याम लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। दहशतगर्दी, टारगेट किलिंग ऐं भत्ताखोरी जूं वारदातूं ख़त्म थी वयूं आहिनि। स्ट्रीट क्राइम जे रोकथाम लाइ क़दम खंया पिया वञनि। स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे लाइ समूरनि इदारनि गॾिजी कमु करणो पवंदो। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंजोरे में बेवा औरत दियाभील जी बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े में अहमद फराई पुलिस इल्ज़ाम हेठि आयल रूपो भील खे गिरफ़्तार करे वरितो। दियाभील जी पोती ॾाढो भत कयो पियो। ज़रीर मौसूब दियाभील जे नाले ते हिक खां वधीक मोबाइल सिमूं बि निकितल आहिनि। हिकु नंबर तां भोपे जो साणस राब्तो हो। कराची जी उर्दू यूनिवर्सिटी रोड वारे इलाक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो। NED यूनिवर्सिटी जे शागिर्द बिलाल जे क़त्ल केस में घुर्बल हिकु जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापो हंयो वियो त हुन पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। जवाबी कार्रवाईअ में जवाबदार जुमा ख़ान मारिजी वियो ऐं संदसि साथी फ़रार थी वियो। ऐं जरवार वासी नौजवान शादी न कराइण ते पाण खे बाहि ॾिसी पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾींदड़ टिकी कुमार जो 80 सेकड़ो जिस्म सड़ी वियो। गणती जोगी हालत में सखर मुंतक़िल।